व्यूअर्स, IGTV जे हिन प्लेटफॉर्म ते अवां सभिनी सॼणनि खे इमरान गोपांग जी तरफ़ां सलाम अर्ज़ आहे त अॼु जो मौज़ू आहे औरत जी आज़ादी। त उन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां वटि मौजूदु आहिनि सोशल एक्टिविस्ट, पॉलिटिकल वर्कर्स ऐं बहितरीन वकील साइण एडवोकेट आसमा अबड़ो। असांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था, ख़ुशामदीद चऊं था। उम्मीद आहे त अॼु ये वीडियो ॿियनि वीडियोज़ वांगुरु तमामु घणी लाभायती हूंदी। त बिना कंहिं देर जे असां हलूं था पंहिंजे मौज़ू जे तरफ़। त अॼु खां सभ खां पहिरियों जेको सुवाल आहे उहो इहो आहे त औरत आख़िर कहिड़ी आज़ादी चाहे थी? सब खां पहिरियां त थैंक यू सो मच तव्हां पंहिंजे चैनल ते मूंखे जेको आहे सो दावत ॾिनी आहे ऐं तमामु बहितरीनु शुरूआत आहे सोशल मीडिया जे थ्रू पंहिंजो पैगाम ऐं इल्मु माण्हुनि ताईं पहुचाइण जो। जंहिंजे क़दुरु रही ॻाल्हि सवाल जी औरत जी आज़ादी जी, त औरत असांजे मुआशरे में जेका आज़ादी चाहे थी हिकिड़ी सिंपली ॻाल्हि आहे त तव्हांजे मुल्क जी अधु खां वधीक आबादी औरत आहे, उनखे तव्हां घरनि ताईं महदूद रखियो आहे। ऐं इहा असांजी ख़ुशनसीबी चई सघिजे थी त काफ़ी हद ताईं गुज़िरियल ॾहाकनि जी भेट में हाणे काफ़ी इम्प्रूवमेंट आहे। पर पोइ बि इस्लाम जे हवाले सां अगरि ॻाल्हि कजे त आइन में, कानून में या मज़हब में जेके मुकमल राइट्स या हक़ औरतुनि खे मिलियल आहिनि उहे असांखे न मिली सघिया आहिनि। असां आज़ादी चाहियूं था त असांजी हर औरत खे पढ़ण जी आज़ादी हुजे। मूंखे अक्सर माण्हू कमेंट्स कंदा आहिनि त तव्हांखे कहिड़ी आज़ादी जी ज़रूरत आहे? नो डाउट तव्हां वकील आहियो, ॿाहिरि अकेला वञी सघो था। सो आउं पंहिंजी आज़ादी जी ॻाल्हि नथी कयां। आउं चवां थी त अगरि आउं आज़ादु आहियां त ॿियूं छो कोन? मुंहिंजे ॻोठ में अगरि 5000 छोकिरियूं रहनि थियूं त सिर्फ़ु हिकिड़ी वकील छो, कोई डॉक्टर छो कोन थी सघी आहे हिन वक़्त ताईं, या कोई ॿियो कमु अहिड़ो को छो सर अंजाम छो ॾिनी आहे? इहो बिल्कुलु बि ईअं न आहे त उन्हनि छोकिरियुनि में उहे गट्स न आहिनि या उन्हनि छोकिरियुनि में उहा अहलियत या अप्रोच न आहे। बिल्कुलु आहे, पर असां उन्हनि खे मौक़ो कोन ॾिनो आहे। सो असां हिन वक़्तु हिननि मार्च जे थ्रू या 8 मार्च आज़ादी मार्च जे हवाले सां बार बार सोशल मीडिया ते, प्रिंट मीडिया ते या रैलियुनि जे थ्रू जेको मैसेज ॾियणु चाहियूं था त असां मुकमल तौरु इल्मु हासिलु करण जी आज़ादी चाहियूं था। असां हिन मुआशरे में मर्द जे बराबरि ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था। असां हिन मुआशरे में ओतिरी रिस्पेक्ट जा, ओतिरी अहमियत जा हक़दार आहियूं जेतिरो की हिकिड़ो मर्द आहे। छो त उहो ज़मानो गुज़री वियो जॾहिं हिकिड़ो मर्द ई जेको आहे सो कफ़ालत कंदो हुयो, पंहिंजो ख़ानदान पालींदो। अॼुकल्ह हज़ारे एतिरियूं औरतूं आहिनि की महिनत कनि थियूं तॾहिं बि पंहिंजो ख़ानदान पालीनि थियूं। कुझु जेके आहिनि सो अगरि एजुकेशन जे मैदान में निकिरी आहियूं, जॉब कनि थियूं, तॾहिं बि पंहिंजे फैमिली जी, पंहिंजे पूरे ख़ानदान जी कफ़ालत कनि थियूं, उन्हनि खे संभालनि थियूं। त मुआशरो तब्दील थी चुको आहे। असांखे इन्हनि तब्दीलियुनि खे एक्सेप्ट करिणो पवंदो, क़बूलु करिणो पवंदो, मञिणो पवंदो ऐं इन शइ खे बि मञिणो पवंदो त असां बि उहे ई इंसान आहियूं जीअं हिकिड़ो मर्द इंसान आहे। ॾिसो न, सिंपली शइ आहे, शुरू खां वठी असांजे ज़हन में ग़ुलामी रखी परवरिश में ई ॾिनी थी वञे। भाउ आहे त पहिरियां मानी भाउ खे मिलंदी, भेण खे पोइ मिलंदी, सुठा कपिड़ा भाउ जे लाइ ईंदा, भेण जे लाइ पोइ ईंदा। एजुकेशन जी जॾहिं ॻाल्हि ईंदी त पुटु प्राइवेट स्कूल में पढ़ंदो, थी हिते को तवजो न आहे, स्कूल वञे थी नथी वञे। असां इन्हनि समूरा जेके मतभेद आहिनि, जेके तज़ाद आहिनि, इन्हनि खां आज़ादी चाहियूं था। असां हिकु अहिड़ो मुआशरो चाहियूं था जिथे ॿई इंसान बराबरि हुजनि, मर्द ऐं औरत। तव्हांजे सवाल मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े थिए थी त तव्हां आज़ादीअ जे उन मफ़हूम खे पंहिंजे हक़नि जी हद ताईं ॾिसो था त जीअं मर्दनि खे इस्लाम ऐं आइन हक़ ॾिए थो, तव्हां चाहियो था त ईअं ई बिना कंहिं मतभेद जे औरतुनि खे बि हक़ मिलणु घुरिजनि, उन्हनि खे इस्लामी पॉइंट ऑफ व्यू खां बि हक़ मिलणु घुरिजनि, त आइनी हवाले सां बि उन्हनि खे हक़ मिलणु घुरिजनि। त पोइ हिते हिकिड़ो सुवाल पैदा थिए थो त पोइ आज़ादी ऐं छुड़वागी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जॾहिं औरत घर खां ॿाहिरि निकिरे थी त मुमकिन आहे त हू ग़लति कमनि में मुब्तला थी सघे थी। त तव्हां हिन सवाल खे कीअं फेस कंदो? जी बिल्कुलु, तमामु बहितरीनु सवाल आहे। ऐं अॼुकल्ह जेको असांजे माशरे में इर्द गिर्द में हिकिड़ो गुंजे पियो, उहो ई हिकिड़ो सवाल आहे त आज़ादी ऐं छुड़वागी में फ़र्क़ु। ऐं असांजा जेके सो कॉल मर्दनि खे काफ़ी सारनि ऐं इवन फीमेल्स खे बग़ैर नशे ते एतिराज़ आहे त आउं सम्झां थी त उन्हनि खे आज़ादी ऐं छुड़वागी जे विच जो जेको डिफरेंट आहे उहो ख़बर कोन्हे। हू आज़ादी ऐं छुड़वागी खे हिकु शइ था सम्झनि जेका आहे कोन। असां जेके रड़ियूं कयूं पिया या असां जंहिं शइ जी डिमांड था कयूं उहा आज़ादी आहे, उहा इज़त भरी आज़ादी आहे, उहा पंहिंजी ज़िंदगी खे बहितर करण जी आज़ादी आहे, उहो पंहिंजे नालो रोशन करण जी आज़ादी आहे, उहो आहे पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे मुल्क खे हिकु बहितर जेको आहे सो बणाइण जी आज़ादी चाहियूं था। असां पंहिंजूं सलाहियतूं पंहिंजे मुल्क जे लाइ ॾियणु चाहियूं था, उन जी आज़ादी था चाहियूं। आवारागर्दी या
जेका आवारागर्दी जंहिंखे चइबो आहे या जेका छुड़वागी जंहिंखे चइबो आहे उहो मिलियल असां तव्हां पाण ई ॿुधायो दुनिया जी कहिड़ी औरत या असां जीअं मुआशरे में रहूं था कहिड़ी औरत चाहींदी तव्हां जेको आहे सो होटल ते वञी टंग ते चाढ़े ऐं जेको आहे सो सिगरेट पीयां या जेको आहे सो का बि औरत नाज़िबा आहे हू चाहींदी कहिड़ी औरत चाहींदी तव्हां टंग ते चाढ़े वञी करे जेको आहे सो होटल ते सिगरेट पीयां या कहिड़ी औरत जेको आहे सो अहिड़े क़िस्म जो जेको उनखे पाण खे हर्ट कंदी हुजे उहा शइ हू कॾहिं बि कोन करणु चाहींदी सो आवारागर्दी या जेको आहे सो छुड़वागी जंहिंखे चइजो कहिड़ी औरत तव्हां ॿुधो अॼुकल्ह जे हिन दौर में जिथे ॿार बि तव्हांखे चवंदा तव्हां वांदो न आहियां उते हिकिड़ी औरत एतिरी वांदी कॾहिं का आहे जो हू बिना कंहिं कम जे पर्स खणी जेको आहे सो तव्हांखे हरू भरू मार्केटनि में घुमंदे नज़र ईंदी कतई तो नज़र कोन ईंदी कंहिंखे एतिरी वांदकाई आहे जो हू जेको आहे सो बेवजह जी तफ़री करण खे बेवजह बिना कंहिं मक़सद जे हू जेको आहे सो तव्हांखे रुलंदे नज़र अचे या का अहिड़े क़िस्म जा एक्ट कंदे तव्हांखे नज़र ईंदी हुजे सो मां सम्झां थी छुड़वागीअ में ऐं आज़ादी में तमामु घणो डिफरेंट आहे उन्हनि भाइरनि खे उन्हनि अदियुनि खे हिन शइ खे जे डिफरेंट खे सम्झणो पवंदो असां हिकु आज़ादी जी ॻाल्हि था कयूं छुड़वागी जी ॻाल्हि कोन पिया कयूं तमामु बहितरीनु मुख़्तसिरी सही पर तमामु बहितरीनु तव्हां वज़ाहत ॾिनी आहे तोज़ी ॾिनी आहे उनखां बाद में जेको असांजो हिकिड़ो नंढो सुवालु ज़हन में पैदा थियो आहे त गुज़िरियल साल खां वठी हिकिड़ो नारो बुलंद थियो आहे मेरा जिस्म मेरी मर्ज़ी त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी वारे नारे खे तव्हां पंहिंजी नज़र में कीअं था ॾिसो बिल्कुलु मेरा जिस्म मेरी मर्ज़ी या उन हिते बि सेम ॻाल्हि कंदमि त उहो तव्हांजी सोच ते डिपेंड करे थो ऐं इनखे जीअं पस मंज़र में तव्हां ॾिसो था या मर्द ॾिसे थो या उहो सम्झे थो या असांखे सोशल मीडिया ते अहिड़े क़िस्म जा कमेंट्स बि नज़र अचनि था त आउं सम्झां थी त जेको इन ते हिकिड़ा नेगेटिव कमेंट्स पास करे थो उन मां उनजी सोच जो बि अंदाज़ो लॻे थो त उनजी सोच किथे ऐं केतिरे पैमाने ते आहे मूंखे हिन नारे में किथे बि का एतिराज़ जोगी ॻाल्हि नज़र न आई आहे हिन मुआशरे में रहंदे कंदे बिल्कुलु हू हिन मुआशरे खां अवेयर हूंदा चङी तरह त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी जो सिंपली हिकिड़ो रीज़न आहे त अॼु बि इस्लामी जमहूरिया मुल्क में असां रहूं था उन जे बावजूद बि तव्हांजी 7 सालनि जी न्याणी सां 9 सालनि जी न्याणी सां रेप केस हर रोज़ पिया थियनि हर रोज़ अख़बारुनि में तव्हांखे अहिड़े क़िस्म जा जंहिंमें सेक्शुअली हिरासमेंट कयो थो वञे न्याणियुनि खे इवन तव्हांजे तालीमी इदारनि में तव्हांजूं छोकिरियूं महफ़ूज़ न आहिनि तव्हांखे मार्क्स सुठियूं खपनि त तव्हांखे पंहिंजे प्रोफेसर सां फिज़िकल रिलेशन रखण लाइ उहो तव्हांखे ऑफर थो करे तव्हांखे सुठी जॉब अगरि करणी आहे इवन तव्हां में उहा एहलियत बि आहे तव्हां कॉम्पिटेंट बि आहे उनखां पोइ बि तव्हांजो बॉस तव्हां सां जेको आहे सो ऑफर थो करे त अगरि तोखे हीअ शइ खपे त उनखे तोखे जेको आहे सो मुंहिंजी हीअ डिमांड पूरी करणी पवंदी अहिड़े मुआशरे में अगरि का औरत नारो हणे थी मेरा जिस्म मेरी मर्ज़ी त हुन में ग़लति ॻाल्हि कहिड़ी आहे हक़ीक़त आहे न इहा असांजे हिन मुआशरे जी हक़ीक़त आहे त असां वटि जेको मर्द हमेशह खां वठी असां ते हिकिड़ो जबर कंदो रहियो आहे हिकिड़ो ज़ुल्म कंदो रहियो आहे उनजे ज़ुल्म जी उनजे जबर जी उनजे ॾाढ जी हिकिड़ी कंडीशन या हिकिड़ी जेका आहे सो शक्ल इहा बि आहे त हू असांखे पाण सां फिज़िकल रिलेशन रखण ते मजबूर कंदो आहे अगरि तव्हांजो को अज़ीज़ हॉस्पिटल में पियो आहे त डॉक्टर चवंदो मूंसां फिज़िकल रिलेशन रखां तो मां फीस कोन वठंदसि तुंहिंजो कमु थी वेंदो सो असांजो अहिड़ो मुआशरो आहे ठीकु आहे आज़ादी वारियूं औरतूं जेके ॿाहिरि निकिरनि थियूं उन्हनि सां इहे मसइला था थियनि त तव्हां पर्दे जी ॻाल्हि था कयो त सॉरी मूंखे माज़रत सां हीअ हक़ीक़त जेका हूंदी आहे उहा कड़वी ऐं चुभाईंदड़ हूंदी आहे अगरि असां सिंध जे अंदरि ॾिसूं था पाकिस्तान जे अंदरि ॾिसूं था उहे औरतूं उहे न्याणियूं जिन ॿाहिरीं दुनिया ॾिठी तक न आहे जिन जे लाइ ॿाहिरीं दुनिया हिकिड़ो भयानक आहे हू पंहिंजी उन चोर दीवारी वारी ज़िंदगी में ख़ुशि आहिनि त छा उहे अदियूं उहे औरतूं उहे न्याणियूं उन चोर दीवारी जे अंदरि फिज़िकल जेको आहिनि सो जेके टॉर्चर्स आहिनि या हिरासमेंट आहिनि उनखां महफ़ूज़ आहिनि छा मूंखे तमामु घणे ॾुख सां चवणो थो पए ऐं ॾिठो आहे जिथे जिथे आउं वई आहियां अलाह माफ़ी ॾिए ऐं किथे किथे त मूंखे अहिड़ी हालति ॾाढो ॾुख पियो थिए ॿुधाईंदे त हिकु औरत 7 ॿारनि जी माउ 5 ॿारनि जी माउ पंहिंजे ॾेर खां महफ़ूज़ कोन्हे का पंहिंजे सहुरे खां महफ़ूज़ कोन्हे का ॿियनि रिश्तनि खां महफ़ूज़ न आहे ऐं ईअं मां सम्झां थी उन्हनि माण्हुनि खे बि चङी रीति ख़बर हूंदी जेके फेसबुक ते कमेंट्स कंदा त हीअ मेरा जिस्म मेरी मर्ज़ी छा आहे त भाउ तव्हांजी सोच जेका आहे उनखे सही करण जी ज़रूरत आहे आख़िर तव्हांजी सोच एतिरी नेगेटिव छो आहे मेरा जिस्म मेरी ऐं हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो तव्हां खां सवाल करे व्यूवर्स खां उमेदु कंदसि त तव्हां पंहिंजे कमेंट्स बॉक्स में जवाबु ज़रूरु ॾींदो हिकिड़ो नंढड़ो सवाल आहे त दुनिया जी कहिड़ी औरत आहे भली हुनजो को मज़हब न हुजे भली हुनजो को दीन न हुजे हू यूरोप जी हुजे किथां जी बि हुजे
दुनिया जी कहिड़ी औरत आहे जेका एट ए टाइम मोर देन वन हिकु माण्हू खां वधीक सां पंहिंजा रिलेशन रखणु चाहींदी? मूंखे नज़र कोन थी अचे, छो त नेचुरली तौरु जेको आहे सो नेचर जेको आहे औरत खे अहिड़ो ठाहियो ई कोन्हे। कुदरती तौरु जेका औरत जो हिकिड़ी फीलिंग्स आहिनि, औरत जो हिकिड़ी जेको लाइफ स्टाइल आहे या हुनजा जेके जज़्बात आहिनि, औरत अहिड़ी ठहियल ई कोन्हे का जो हू अहिड़े क़िस्म जा एक्ट करे सघे। हुनजी ज़िंदगी उहे हूंदा आहिनि जेके हुनखे प्यारु ॾींदा आहिनि। अगरि तव्हां हुनखे प्यारु ॾियो था, हुनखे तव्हां रिस्पेक्ट था ॾियो, त कहिड़ी औरत हूंदी जेका चवंदी त आउं जेको आहे सो पंहिंजे फादर जे साम्हूं, पंहिंजे ब्रदर जे साम्हूं, पंहिंजे बॉयफ्रेंड सां घुमंदी वठां या हुन सां अहिड़े क़िस्म जा एक्ट कयां? सो आउं सम्झंदी तव्हांजी सोच जो फ़र्क़ु आहे, तव्हांजी सोच ग़लति आहे, नारो क़तई तौरु ग़लति न आहे। ऐं हुनजी अॼु पाकिस्तान जे अंदरि इवन रिसेंटली हाणे सोशल मीडिया ते आयो त तव्हांजा दारुल अमान महफ़ूज़ न आहिनि, दारुल अमान जूं औरतूं जेका आहिनि तव्हां पंहिंजे मिनिस्टरनि खे पेश था कयो तोहफ़े तौरु। इहो मतिलबु इहो आहे त असांजे जिस्म ते असांजी मर्ज़ी न आहे, असां तोहफ़ो आहियूं, तव्हां जंहिंखे चाहे पेश करे था छॾियो। असांजी मर्ज़ी खां बग़ैर 13 साल जी छोकिरी खे तव्हां 50 साल जे पोड़े सां परणाए था छॾियो। इहा ग़ुलामी आहे, इहा जिस्मानी ग़ुलामी बि आहे। इन जे करे असां चवंदा मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, त इन ते एतिराज़ कहिड़ो आहे? तव्हांखे पंहिंजी सोच तब्दील करणी पवंदी। वरी बि तव्हांजी इन सभिनी ॻाल्हियुनि मां घुमी फिरी ॻाल्हि अचे थी त तव्हां चाहियो था त औरत खे जेका आज़ादी मिले उहा हक़नि जी हद ताईं आज़ादी मिले। तव्हांजे हिन पछाड़ी वारे सवाल मां मूंखे हिकिड़ो ज़हन में आयो त हाणे हिकिड़ो ड्रामो हलियो, तमामु घणी हुन ब्लॉक बस्टर ड्रामो हुयो, तमामु घणो कामयाबु तरीन ड्रामो हुयो पाकिस्तान जो। तव्हां ॾिठो बि हूंदो मेरे पास तुम हो। त तव्हां इन ड्रामे जे पस मंज़र में पंहिंजी छा राय ॾींदो? त उते हिकु औरत जो जेको किरदारु आहे उहो कीअं ॾेखारियो वियो आहे ऐं मर्द खे कीअं मासूम ॾेखारियो वियो आहे? तव्हां ख़लील रहमान खे केतिरो एप्रिशिएट कयो था या उनजे नज़रिए खे नेगलेक्ट कयो था? ॾिसो, रही ॻाल्हि जेतिरे हद ताईं ड्रामे जी, त ड्रामो हिकु हक़ीक़त ॾेखारियो वियो आहे। छो त असां वटि उहे ॾिसो जज़्बात, ख़्वाहिशूं ऐं ख़्वाब हर माण्हू ॾिसंदो आहे, ठीकु आहे, चाहे उहो मर्द हुजे या औरत हुजे। हज़ारे सालनि खां वठी मर्द इहा प्रैक्टिस कंदो पियो अचे, वाइफ जे हूंदे हुननि जा ॿियनि सां रिलेशन इवन 2-2 शादियूं करे छॾींदा, औरत उनखे ॾाढो आसानी सां बर्दाश्त करे वठंदी आहे। पर हिते हिकिड़ो इनकलाबी चेंज वरिती वई आहे न, त वाह जॾहिं औरत इहा करे थी त मर्द मुरागी मरी थो वञे। तव्हां हिन में ॾिसो, इहा पॉज़िटिव शइ हिन में इहा आहे त औरत जी बर्दाश्त केतिरी आहे, हू सॼी ज़िंदगी बर्दाश्त करे थी। तव्हां वटि बर्दाश्त कोन्हे, मर्द वटि बर्दाश्त कोन्हे। ड्रामे जी स्टोरी सां अगरि ॻाल्हि कजे त हुनजा वॾा वॾा ख़्वाब हुया जेके हुनजे फर्स्ट हस्बैंड वटि पूरा कोन थिया। पर हितां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॾिसिजे थी त हिकिड़ो मासूम मर्द आहे, सची मोहबत करण वारो मर्द आहे, ऐं बदकिरदार औरत जी हितां तमामु घणा ॾुख ॾिसे थो। ॾिसो न, किरदार जी अगरि असां ॻाल्हि था कयूं त किरदार पॉज़िटिव ऐं नेगेटिव ॿई थींदा आहिनि, पर हिन में साॻी जॻह ते हुन औरत जो पॉज़िटिव किरदार तॾहिं ज़ाहिर थिए थो जॾहिं हुनखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियणु लॻे थो। ठीकु आहे, हुनजी जेका पछताव वारी उहा शइ आहे उहा बि हिकु त इंसानु आहे, हुनखां ग़लती बि थींदी आहे, उहो पंहिंजे रस्ते सां हटी बि वेंदो आहे। सो हिन शइ खे पूरी क़ौम सां मसलक न कयो वञे। हिन वक़्तु औरत जी आज़ादी जो जेको मसइलो आहे उहो सिंधी क़ौम जी आज़ादी जो मसइलो आहे। असां हीउ जेको ज़ुल्म कयूं था उहो औरत सां कोन था कयूं, रुॻो हीउ जेको समाज ही मर्द जेको औरत ते ज़ुल्म करे पियो उहो रुॻो औरत ते कोन पियो करे, हू पंहिंजे ईंदड़ नस्लनि ते ज़ुल्म पियो करे, हू पंहिंजी इंसानियत सां ज़ुल्म, हू पंहिंजे हिन मुआशरे सां पियो ज़ुल्म करे। जिथे ज़ुल्म हूंदो त ज़ाहिरी आहे उते जेको आहे सो ईंदड़ नस्ल बोड़ो पैदा थींदो। त मां सम्झां थी त हिन वक़्त जी तमामु अहम ज़रूरत आहे त औरत खे बराबरी जा हक़ूक़ ॾिना वञनि ऐं हुनखे उहा आज़ादी ॾिनी वञे जंहिंसां हू पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर नमूने सां गुज़ारे सघे, न की हू कंहिंजी मातहत हुजे, न की हू कंहिंजी ग़ुलाम हुजे। ज़रूरी कोन्हे त हमेशह जेके आहिनि सो उहे जेके संभालींदड़ हूंदा आहिनि, उन्हनि भाउ हुजे या पीउ हुजे, त उन्हनि जो हर जेको फ़ैसिलो आहे उहो सही हुजे। कॾहिं कॾहिं उहे फ़ैसिला ग़लति बि साबित थींदा आहिनि। त अगरि का छोकिरी पंहिंजी लाइफ खे बहितर करण लाइ सोचे सम्झे थी त हुन वटि हू करे सघे थी, त आउं सम्झां थी हुनखे हिकिड़ो मौक़ो ज़रूरु मिलणु खपे। ऐं अगरि ग़लतियूं थींदियूं आहिनि या धोखा मिलंदा आहिनि त इंसानु हुन मां सिखंदो आहे ऐं हू हिकु पकी करे हिकिड़ो बहितरीनु इंसानु साबित थींदो आहे। बिल्कुलु, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। असां आदि खे पंहिंजे हिन IGTV चैनल ते अचण ते, पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾियण ते तमामु घणा शुक्रगुज़ार थियूं था, तमामु घणा थोराइता आहियूं जो असांखे अॼु पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम कढी ॾिनो ऐं हिन मौज़ूअ ते पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो। लाभार्थी वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे चैनल IGTV खे सब्सक्राइब कयो ऐं भर में लॻल बेल आइकन खे बि दॿायो त जीअं असांजो मालूमाती वीडियो अव्हां सॼणनि ताईं पहुचंदियूं रहनि। हिन वक़्तु असां इजाज़त घुरूं था। अल्लाह वारी।